अवां ॾिसी रहिया आहियो सिंध काज़ न्यूज़। जामछोरो मां ॾिसंदा ख़ुसूसी रिपोर्ट। चेयरमैन सिंधी अदबी बोर्ड मखदूम सईदुज़्ज़मान आतिफ़ सां मुख़्तलिफ़ अदीबनि जूं मुलाक़ातूं। अॻूणो ब्रॉडकास्टर नसीर मिर्ज़ा हैदराबाद रेडियो स्टेशन जे स्टेशन डायरेक्टर अली अकबर हिंगोर जो ज़ेब सिंधी अब्दुल वाहिद कांदड़ो सलीम चन्ना ऐं यूसुफ जोयो मुलाक़ात कई ऐं अदब जे हवाले सां मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। अदीबनि जे आयल वफ़द चेयरमैन सिंधी अदबी बोर्ड मखदूम सईदुज़्ज़मान आतिफ़ पारां करायल अदबी कमनि जी साराह कई। उन्हीअ मौक़े ते चेयरमैन सिंधी अदबी बोर्ड मखदूम सईदुज़्ज़मान आतिफ़ चयो त सिंधी ॿोली जे मरूफ़ शाइर इमदाद हुसैनी जे अदबी ख़िदमतुनि खे भेटा ॾियण लाइ जल्द ई सिंधी अदबी बोर्ड तरफ़ां इमदाद हुसैनी अदबी कॉन्फ्रेंस कोठाई वेंदी। चेयरमैन मखदूम सईदुज़्ज़मान आतिफ़ चयो त सिंधी अदबी बोर्ड सिंध जो क़ौमी इदारो आहे जंहिंखे तरक़ी वठण लाइ सिंध जे ॾहनि ऐं घणा घुरनि खे गॾिजी कोशिशूं करणु घुरिजनि।